Assalamu alaikum. I welcome all of you on behalf of Naeem's Virtual Academy. अच्छा, करंट अफेयर जंहिंखे पाण सिंधी में हालात हाज़िरा या उर्दू में बि हालात हाज़िरा चयो वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे इन मंझि इहो लाज़मी पोर्शन आहे, यानी कि 5 स्केल खां इवन 17 स्केल ताईं तव्हां का बि टेस्ट ॾींदो उनजो लाज़मी हिसो हूंदो आहे करंट अफेयर्स, ठीकु आहे। असल में उहो ॾिसणु चाहींदा आहिनि त जेको कैंडिडेट आहे उहो हालात वाक़ियात खां जेके हालात हाज़िरा आहिनि उन्हनि खां केतिरो बाख़बर आहे। हाणे इन में सिर्फ़ु ईअं न हूंदो आहे त जेके करंट शयूं हुजनि उहे पुछनि, करंट प्राइम मिनिस्टर केरु आहे, करंट CEO केरु आहे, करंट वर्ल्ड कप विनर केरु आहे, मिसाल था वठूं, या बैडमिंटन जो विनर केरु आहे, या जेको गोल्फ जो विनर केरु आहे, करंट शयूं। इन खां अलावा बि कुझु ॿियूं शयूं आहिनि जेके करंट अफेयर जे पोर्शन में अक्सर पुछियूं वेंदियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो त तव्हांखे मां हिन पैटर्न ते कवर कराईंदुमि, यानी कि डेली डेट वाइज़, जी हाणे 1 फेबरवरी खां 4 फेबरवरी ताईं न्यूज़ पेपर मां ऐं मुख़्तलिफ़ सोर्सिस मां निकितल क्वेश्चन्स आहिनि, ठीकु आहे, यानी कि करंट क्वेश्चन। जी हाणे मिसाल था वठूं, हे पहिरियों नंबर क्वेश्चन आहे, छोकिरी आहे जंहिंजे लाइ अॼुकल्ह ॾाढो हले पियो, ज़ारा रदरफर्ड, जेका यंगेस्ट वूमेन आहे जंहिं पूरी दुनिया जो चकर ॾिनो आहे सोलो, यानी कि अकेले, ठीकु आहे। हाणे इन जो क्वेश्चन करंट अफेयर में वॾा चांसिस हूंदा आहिनि इन टाइप जी शयूं पुछा कयूं वञनि। अच्छा, ॿियो क्वेश्चन इहो पुछी सघनि था पिया त इहा काथूं जी हुई। ज़ारा रदरफर्ड जेका आहे उहा बेल्जियम जी हुई, ठीकु आहे, ऐं बेल्जियम जो कैपिटल कहिड़ो आहे, ब्रसेल्स आहे, ठीकु आहे। उनजी करंसी कहिड़ी आहे, यूरो आहे। उनजे प्राइम मिनिस्टर जो नालो छा आहे, अलेक्जेंडर डी क्रू, ठीकु आहे। हाणे ईअं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, जेको इन जो हेडक्वार्टर आहे नेटो जो, उहो बि इन ब्रसेल्स जे यानी कि बेल्जियम जे अंदरि आहे, ठीकु आहे। इन टाइप जी शयूं जेके आहिनि असां कवर कंदासीं। हिकु त इहो थियो करंट इवेंट्स, हिकु इहो हूंदो आहे। ॿियो जेको हालात हाज़िरा या करंट अफेयर जो जेको इंपॉर्टेंट पोर्शन हूंदो आहे, जंहिं मुंहिंजो क्वेश्चन ईंदा आहिनि, उहो हूंदो आहे मैप ऐं वर्ल्ड जोग्राफी, ठीकु आहे। हाणे जीअं मिसाल था वठूं, तव्हांखे को पुछे लैंड लॉक्ड कंट्रीज़ इन एशिया। हाणे लैंड लॉक्ड कंट्रीज़ छा हूंदियूं आहिनि, इहे बि त करंट आहिनि न, यानी कि हिन वक़्तु मौजूदु आहिनि न दुनिया में, ठीकु आहे। मिसाल नंबर ऑफ कंट्रीज़ इन ऑस्ट्रेलिया, हाणे इहो बि छा आहे, इहो करंट आहे, करंट अफेयर्स मंझि आहे त यानी कि हिन वक़्तु मौजूदु आहे। जीअं मिसाल चवनि तव्हां, एशिया कवर्स -% एरिया ऑफ अर्थ जेका आहे टोटल जेका धरती आहे उनजो एशिया जेको आहे केतिरा % एरिया कवर करे थी। हाणे इहो बि करंट अफेयर्स में थो अचे, यानी कि जेके सिर्फ़ु करंट इवेंट्स हूंदा आहिनि जेके न्यूज़ पेपर मां कवर थींदा आहिनि, उहे बेसिकली हूंदा आहिनि थोरे टाइम जे लाइ। जीअं हाणे ॾिसो, जेको अॼु जेको बि इवेंट थियो आहे इंपॉर्टेंट, 3-4 महीननि खां पोइ उहो इररिलेवेंट थी वेंदो। हे शयूं त यानी कि उहो न एवरग्रीन आहिनि, यानी कि हर दफ़े ऐं हमेशह पुछियूं वेंदियूं आहिनि। आई होप तव्हां पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो। जेके करंट इवेंट्स हूंदा आहिनि उहे 2-3 महीननि खां पोइ, 4 महीननि खां पोइ इररिलेवेंट थींदा आहिनि, जेके हे आहिनि मैप ऐं वर्ल्ड जोग्राफी सां रिलेटेड। ऐं हिन मुंहिंजो लाज़मी क्वेश्चन ईंदा आहिनि, जेको मुंहिंजो टेस्टुनि जो तजुर्बो आहे, करंट अफेयर जेको आहे 3-4 शयुनि खे टच कंदी आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं, हिकु त GK बि उन में इंक्लूडेड आहे, हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, ख़ासि तौर पे वार्स ऐं जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि जो जेको हिस्टोरिकल बैकग्राउंड आहे उहो, मैप, ठीकु आहे, ऐं जियोग्राफी। हाणे हिन मंझि हे कवर करण सां इहो थी वेंदो आहे जो हे शयूं कॾहिं चेंज न थींदियूं आहिनि। तव्हां हे कवर करे वेंदो न, बाक़ी तव्हांजो ईअं सम्झो त 80% या 70% एरिया या 80% एरिया हिन मां कवर थी वियो। बाक़ी 20-30% एरिया जेको आहे उहो करंट इवेंट्स मां या न्यूज़ पेपर मां कवर थी वेंदो आहे, जेको तव्हांखे मां हिन तरीक़े सां हलवे जी सूरत में ठाहे करे इनशाला 2-3 ॾींहंनि जो कवर कराईंदुमि पियो, ठीकु आहे। हाणे अचूं था पिया जोग्राफी ते, जेकॾहिं असां ॻाल्हायूं त थोरो पहिरियों असां माइंड में बैकग्राउंड ठाहे वेंदासीं त जोग्राफी आहे छा। जियो जो मतिलबु आहे ज़मीन, ठीकु आहे, ऐं ग्राफ जो मतिलबु मुंहिंजे ख़्याल में हूंदो आहे मापणु, यानी कि ज़मीन खे मापणु या ज़मीन खे जेको आहे मेजरमेंट करणु या उनजी जेका स्ट्रक्चर आहे उनखे ॾिसणु, ठीकु आहे। हाणे असां जेको धरती जो गोलो आहे उनखे असां जेकॾहिं फ्लैट अर्थ यानी कि हिकिड़े नक्शे जी सूरत में जेकॾहिं ज़मीन ते विछायूं त बिल्कुलु बेसिक खां, यानी कि असां कॉन्सेप्ट ठाहींदा था हलूं, बिल्कुलु बेसिक खां स्टार्ट कयूं था त बेसिकली असांजा 7 कॉन्टिनेंट आहिनि। हिते असांजो छा आहे, एशिया, ठीकु आहे। हिते असांजो छा आहे, यूरोप, ठीकु आहे। एग्ज़ैक्टली ईअं न आहे, तव्हांखे एग्ज़ैक्ट सम्झाइण जे लाइ हिकिड़ो ख़ाको या स्केच ज़हन में अची वञे। हिते असांजो अफ्रीका आहे, हिते असांजो जेको आहे सो ऑस्ट्रेलिया आहे, ठीकु आहे, 1 2 3 4। अच्छा, हिते विच में जेको आहे सो असांजो अची वञे थो एटलांटिक ओशियन, उहो बि तव्हांखे मां पढ़ायां थो। हिते असांजो अची वेंदो आहे नॉर्थ अमेरिका, ऐं हिते असांजो अची वेंदो आहे साउथ अमेरिका, ठीकु आहे। ऐं हिते असांजो छा अची वेंदो आहे, अंटार्कटिका, जेको बर्फ़ सां ढकियल आहे, जिते काई बि आबादी न आहे। 3000 लॻभॻि आबादी हूंदी आहे, त उहे छा हूंदा आहिनि, जेके आहिनि सो साइंटिस्ट हूंदा आहिनि, ठीकु थी वियो। हाणे हे असांजा 7 कॉन्टिनेंट, हिननि जे विच में जेके आहिनि सो 5 वॾा ओशियन आहिनि। समुंड जेको हूंदो आहे उहो जंहिं एरिया खे टच कंदो, जीअं हाणे इंडिया खे जेको टच कंदो उनखे चवंदासीं जेको सऊदी अरेबिया खे टच कंदो उनखे चवंदासीं अरेबिक सी,
ठीकु आहे। जेको चाइना खे टच कंदो चवंदासीं साउथ चाइना सी, जेको जापान खे टच कंदो चवंदासीं जापान सी, ठीकु आहे। कुझु खे वरी मुल्कनि जे नाले सां ज़रूरी न आहे, कुझु ॿिया जीअं ब्लैक सी थी वियो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा नाला आहिनि। जेके वॾियूं वाटर बॉडीज़ आहिनि, यानी कि ॾिसो हे वॾी वाटर बॉडीज़ आहे, सी हूंदा आहिनि सिर्फ़ु एतिरा जेके मां गोल दायरा ठाहिया आहिनि, हेतिरे खे टच कंदा न, कंहिं मुल्कनि सां टच कंदा, किथे हिते विच में हूंदा, उन्हनि जा नाला इहे सभु छा हूंदा आहिनि, सी। हे जेके वॾियूं लार्जर वाटर बॉडीज़ आहिनि, जेके ईअं सम्झो त पूरे कॉन्टिनेंट जेतिरियूं हूंदियूं आहिनि, इन्हनि खे ओशियन चइबो आहे। हिकिड़ो हिते आहे, ठीकु आहे, हिकिड़ो असांजो हिते आहे, ठीकु आहे, हिकिड़ो असांजो हिते आहे, ऐं ॿियो वरी हितां शुरू थिए थो धरती जो गोलो, पोयों जेको गोलाई में आहे न सॼो, उहो छा आहे, पैसिफिक ओशियन आहे, जेको लार्जेस्ट ओशियन आहे। यानी कि हाणे जेकॾहिं मां तव्हांखे 5-7 कॉन्टिनेंट सम्झायुमि, हाणे जेके 5 जेके ओशियन आहिनि उहे मां लिखां त हे असांजो आहे एटलांटिक ओशियन, ठीकु आहे, एटलांटिक ओशियन। कहिड़ो, नॉर्थ अमेरिका साउथ अमेरिका, हेॾो यूरोप ऐं अफ्रीका जे विच में आहे। उन्हनि जे मथां जेको आहे इहो असांजो आहे आर्कटिक ओशियन, जेको नंढो में नंढो ओशियन आहे, हे सेकेंड लार्जेस्ट आहे, ठीकु आहे। हे असांजो छा आहे, स्मॉलेस्ट ओशियन आहे, ठीकु आहे। हे जेको असांजो हिते वॾी वाटर बॉडी आहे, इनखे चइबो आहे इंडियन ओशियन, ऐं हे असांजो आहे साउदर्न ओशियन, ठीकु आहे। अच्छा, हिन पासे ॾों ईअं सम्झो त हे सभिनि में वॾो में वॾो आहे, जेको हिन पासे ॾों, हिते जॻह न आहे पने ते, हिन पासे ॾों धरती त गोल आहे न, हीअं पोयों फिरी जो सॼो हेॾे वेंदे हेसि ताईं, इहो छा आहे, पैसिफिक ओशियन। सो असांजा 7 कॉन्टिनेंट आहिनि, ऐं 5 जेके आहिनि असांजा छा आहिनि, वॾा जेके आहिनि लार्जेस्ट ओशियन आहिनि। हाणे जेको पैसिफिक ओशियन आहे, इन में दुनिया जी डीपेस्ट जॻह आहे, यानी हे वारी ॻाल्हि आहे, धरती आहे त इहो मथे हूंदो आहे, समुंड जो तरो अञा हेठि हूंदो आहे। हिननि सभिनि मां वरी हिन जे अंदरि हिकिड़ी आहे मारियाना ट्रेंच। हाणे इहो बि पेपरनि में सुवालु ईंदो आहे, इन करे तव्हांखे पढ़ाए छॾियां। हाणे ट्रेंच जो मतिलबु हूंदो आहे खाई, यानी कि समुंड ऑलरेडी हेठि हूंदो आहे। मां जेकॾहिं हितां तव्हांखे सम्झायां त हे जेको आहे सो धरती आहे, हे समुंड आहे, ठीकु आहे। हे असांजो छा आहे, समुंड आहे, हे असांजी लैंड आहे, हे ओशियन आहे या सी आहे। हाणे इन में वरी फर्दर जेको आहे सो हिकिड़ी खॾ वांगुरु आहे, हीअं करे मारियाना ट्रेंच। हाणे इहा मारियाना ट्रेंच छा आहे, डीपेस्ट पार्ट या डीपेस्ट जेको आहे प्लेस ऑन अर्थ, यानी कि धरती जेका आहे उन ते डीपेस्ट या गहरी में गहरी जॻह कहिड़ी आहे, मारियाना ट्रेंच। क्वेश्चन अचे कहिड़े ओशियन में आहे, तव्हां चवंदो पैसिफिक ओशियन में आहे, ठीकु आहे। अच्छा, हाणे अॻिते हलूं था पिया त असां हिन जो हे स्ट्रक्चर ॾिसी वियासीं। हाणे हिननि में असां ॾिसंदासीं नंबर ऑफ कंट्रीज़ केतिरा आहिनि। जेको एशिया आहे, सभिनि खां पहिरियों नंबर ऑफ कंट्रीज़ था ॾिसी वञो, पोइ असां डिटेल में हिन जे बारे में पढ़ंदासीं, एशिया जे बारे में। पोइ आस्ते आस्ते असां अफ्रीका, यूरोप, उन्हनि जा जेके अहम कंट्रीज़ आहिनि, अहम इवेंट्स आहिनि, हिस्टोरिकल बैकग्राउंड आहे, उहो पढ़ंदासीं। हाणे पहिरियों असां नंबर ऑफ कंट्रीज़ ॾिसी था वञूं त कहिड़े मुल्क में केतिरा कंट्रीज़ आहिनि। हिन में बेसिकली 55 कंट्रीज़ आहिनि, जंहिंमें 49 जेके आहिनि उहे यूनाइटेड नेशन जा मेंबर आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ो जेको आहे उहो ऑब्ज़र्विंग स्टेट आहे, ऐं 5 जेके आहिनि उहे सेल्फ क्लेम्ड स्टेट्स आहिनि, यानी कि 49 ऐं 50 हिननि खे हे रिकग्नाइज़ड आहिनि UN जे तरफ़ां। हे जेको आहे ऑब्ज़र्विंग स्टेट आहे। 5 जेके आहिनि उहे छा आहिनि, जंहिंखे यूनाइटेड नेशन रिकग्नाइज़ कयो आहे, पर उहे पंहिंजो पाण खे स्टेट मञींदा आहिनि। सो टोटल मिलाए सिलाए 55 कंट्रीज़ आहिनि। यूरोप में टोटल 44 मुल्क आहिनि, अफ्रीका में टोटल 51 मुल्क आहिनि, ठीकु आहे। अच्छा, हिते अचो नॉर्थ अमेरिका। नॉर्थ अमेरिका में टोटल 23 मुल्क आहिनि। साउथ अमेरिका में ॾिसो टोटल 12 मुल्क आहिनि, ऐं ऑस्ट्रेलिया में टोटल 14 मुल्क आहिनि, ठीकु आहे। यानी कि सभिनि में वधीक नंबर ऑफ कंट्रीज़ कंहिं में आहे, एशिया में आहे, 2 नंबर ते अफ्रीका में आहे, 3 नंबर ते यूरोप में आहे, उनखां पोइ नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका ऐं जेको आहे सो ऑस्ट्रेलिया, ठीकु थी वियो। हाणे हे आहिनि नंबर ऑफ कंट्रीज़। हाणे वरी इन्हनि मुंहिंजो क्वेश्चन ईंदो आहे लैंड लॉक्ड कंट्रीज़। पहिरियों असां सम्झूं था लैंड लॉक्ड कंट्री छा हूंदो आहे। लैंड लॉक्ड जीअं नाले मुज़ाहिर आहे त जेको धरती सां वकोड़ियल हुजे या लॉक्ड थियल हुजे, यानी कि जंहिंजे चौधारी कोई बि समुंड न हुजे। हाणे मां तव्हांखे सभिनि में बहितरीनु मिसाल ॾियां, पाकिस्तान जे लैंड लॉक कंट्री न आहे। छाजे करे, पाकिस्तान हिन जॻह ते आहे, ऐं हिनखे जेको आहे या अरेबिक जेको आहे सी आहे उहो टच करे थो पियो, जंहिंखे पाण अरबी समुंड चवंदा आहियूं। सो इहो लैंड लॉक्ड कंट्री न आहे, हिनखे समुंड टच करे थो पियो, ठीकु आहे। लैंड लॉक कंट्री उहो हूंदो आहे जंहिंजे चौधारी जेको आहे सो छा हुजे, ज़मीन हुजे, ॿिया मुल्क हुजनि, समुंड उन सां टच न करे, उनखे लैंड लॉक्ड कंट्री चइबो आहे। जीअं अफ़गानिस्तान असांजो पाड़ेसरी मुल्क आहे, उहो छा आहे, लैंड लॉक्ड कंट्री आहे, ठीकु आहे। हिते मां तव्हांखे हिकिड़ी लिस्ट ठाहे ॾियां थो पियो, यानी कि पहिरियों नंबर ऑफ जेको आहे सो कंट्रीज़, हे तव्हांखे यादि रखण में आसानु थी वेंदी, ऐं पेपरनि में बि ईंदो आहे। असां पहिरें ॾींहं खां थोरो हिन जो जेको बुनियादु आहे उहो ठाहींदा था हलूं। अच्छा, हाणे एशिया में मां तव्हांखे पढ़ायमि घणा मुल्क आहिनि, 55। अच्छा, उनखां पोइ अफ्रीका 51, यूरोप 44, साउथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका जेको आहे उहो मथियों आहे, साउथ अमेरिका हेठों हूंदो आहे, ठीकु आहे।
हिन में आहिनि 12, नॉर्थ अमेरिका 23, ऑस्ट्रेलिया 14। हिन वॾो में वॾो मुल्क जेको ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट बि आहे, मुल्क बि आहे। उनखां पोइ न्यूज़ीलैंड आहे, पापा न्यू गिनी ऐं कुझु ॿियूं आज़ादु रियासतूं आहिनि, ठीकु आहे। अच्छा, हाणे इन में नंबर ऑफ लैंड लॉक्ड कंट्रीज़ इहे यादि रखी छॾियो, त पोइ असां एशिया जी हली करे डिटेल पढ़ूं था पिया। हाणे लैंड लॉक्ड कंट्रीज़ जेके आहिनि उहे एशिया में आहिनि 12। हाणे हे छो जो करे एशिया असां डिटेल में पढ़ंदासीं त इन जा लैंड लॉक्ड कंट्रीज़ बि पढ़ी वेंदासीं, बाक़ी जा सिर्फ़ु जेके आहिनि फ़िलहालु नंबर यादि रखी था वञूं। अच्छा, हिन में लैंड लॉक्ड कंट्रीज़ जेके आहिनि उहे आहिनि 16। यूरोप में लैंड लॉक्ड कंट्रीज़ जेके आहिनि इहे 14 आहिनि। साउथ अमेरिका जेको आहे सो इन में लैंड लॉक्ड कंट्रीज़ 2 आहिनि। नॉर्थ अमेरिका में कोई बि लैंड लॉक्ड कंट्री न आहे, ठीकु आहे। जेको असां नक्शो ठाहे आयासीं हे नॉर्थ अमेरिका जेको आहे सो 23, पर इन जे अंदरि कोई बि लैंड लॉक्ड कंट्री न आहे, नो लैंड लॉक्ड कंट्री, यानी जेतिरा बि मुल्क आहिनि उनखे किथे न किथे समुंड टच थिए थो। हिन जे अंदरि 2 लैंड लॉक्ड कंट्रीज़ आहिनि, ठीकु आहे। हाणे छो जो करे 2 आहिनि, इहे अक्सर पुछिया वेंदा आहिनि, इहे पाण जॾहिं हिन जो वारो ईंदो त पोइ पढ़ंदासीं। अॼु असां एशिया खे डिटेल में डिस्कस कंदासीं ऐं इन जो कुझु हिस्टोरिकल बैकग्राउंड बि पढ़ंदासीं, ठीकु आहे। अच्छा, ऑस्ट्रेलिया में बि कोई न आहे, छो जो ऑस्ट्रेलिया पाण जेको आहे सॼो जज़ीरनि ते मुश्तमिल आहे ऐं चौधारी न समुंड आहे, या ईअं खणी चओ पाण हिकिड़ो जज़ीरो आहे। ऐं जज़ीरो हुनखे चइबो आहे जंहिंजे चौधारी समुंड जे चारई पासा। ऑस्ट्रेलिया जेको मुल्क आहे उनजे बि चौधारी चारई पासा समुंड आहे, ठीकु आहे। सो हे नंबर ऑफ लैंड लॉक्ड कंट्रीज़ आहिनि। हाणे चऊं था पिया असां एशिया जे बारे में डिटेल सां पढ़ंदासीं त एशिया जेको आहे सो उनजी पॉपुलेशन केतिरी आहे ऐं उहो केतिरे एरिया ते कंसिस्ट करे थो पियो। हाणे एशिया जा जीअं मां तव्हांखे ॿुधायमि त टोटल जेके नंबर ऑफ कंट्रीज़ आहिनि उहे आहिनि 55, जंहिंमें जो 49 जेके आहिनि उहे यूनाइटेड नेशन जा मेंबर आहिनि। 1 जेको आहे उहो छा आहे, ऑब्ज़र्विंग स्टेट आहे, ठीकु आहे। ऐं 5 जेके आहिनि उहे सेल्फ क्लेम्ड स्टेट्स आहिनि, जेके अञा ताईं UN जेको आहे रिकग्नाइज़्ड न कयो आहे, ठीकु आहे। अच्छा, हाणे चऊं था पिया त इहो जेको असांजो एशिया आहे इहो लार्जेस्ट कंट्री आहे, लार्जेस्ट कॉन्टिनेंट आहे, ठीकु आहे। लार्जेस्ट कॉन्टिनेंट इन बोथ टर्म्स, यानी कि बाय एरिया बि ऐं बाय पॉपुलेशन बि। हाणे एरिया ते जेकॾहिं अचूं त हे टोटल जेका लैंड आहे, यानी कि धरती जेका आहे उनजो 30% एरिया कवर करे थो, ठीकु आहे। घणो, 30%। ऐं पॉपुलेशन जे लिहाज़ खां ॾिसिजे त हे 60% एरिया कवर करे थो, यानी कि दुनिया जी जेतिरी बि आबादी आहे 60% आबादी, यानी 100 में 60 माण्हू सिर्फ़ु हिन हिकिड़े कॉन्टिनेंट में रहंदा आहिनि, बाक़ी सभिनी कॉन्टिनेंट्स में मिलाए सिलाए 40% माण्हू रहंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं टोटल जेका लैंड आहे उनजो 30% हे कवर करे थो पियो, ठीकु आहे। सो एशिया इज़ द लार्जेस्ट कॉन्टिनेंट बाय एरिया ऐं बाय पॉपुलेशन। अच्छा, मोस्ट पॉपुलस आहे, ऑलरेडी असां पढ़ी आयासीं, सभिनि मां वधीक 60%। सो हे छा थींदो, मोस्ट पॉपुलस। जेकॾहिं पेपरनि में तव्हांखां पुछा कनि हिनखे टिक कंदो। इन जो एरिया केतिरो आहे, 44579000। आसान आहे यादि करणु, स्क्वायर किलोमीटर, ठीकु आहे, स्क्वायर किलोमीटर। 44579000, इहो हिनखे यादि रखणु आसान आहे। अच्छा, जेकॾहिं असां चऊं त इहो 30% हे लैंड जो हुयो, यानी जेका असांजी धरती आहे उनजो, जेकॾहिं असां टोटल अर्थ चऊं, छो जो अर्थ में त तव्हांखे ख़बर आहे न त 79% एरिया ते छा आहे, वाटर आहे, ऐं 21% एरिया ते छा आहे, लैंड आहे। हाणे जेका धरती हुई सिर्फ़ु हीअ, उनजो हे 3% हुयो, पर जेकॾहिं हे टोटल असां मिलायूं त इन टोटल जो हे 8.7% एरिया कवर कंदो आहे, यानी कि धरती ऐं लैंड ऐं वाटर मिलाए करे पूरी जेका अर्थ आहे उनजो 8.7% एरिया कवर कंदो आहे, केरु, एशिया, ठीकु आहे। आई होप तव्हांखे इहो पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो। हाणे चऊं था पिया त जेके इन जा 12 लैंड लॉक्ड कंट्रीज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि, तक़रीबन जेके सेंट्रल एशिया आहिनि, जेके यानी कि जेके विच एशिया चयो वेंदो आहे। हाणे ॾिसो, जेकॾहिं हे असांजो एशिया आहे न, हिते पाकिस्तान आहे, हिन जॻह ते हिते असांजो अरेबिक ओशियन आहे। हाणे हे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हे हिन जो सेंटर थींदो एशिया जो, ठीकु आहे। हाणे इन में कहिड़ा मुल्क आहिनि जेके लैंड लॉक्ड कंट्रीज़ आहिनि, उनजा मां तव्हांखे नाला लिखाए थो वञा, इहे तव्हां यादि बि करे छॾियो, छो जो इन्हनि में क्वेश्चन अची वेंदो आहे, डिपेंड कंदो आहे तव्हां कहिड़े स्केल जी टेस्ट ॾियो था। 6, 7, 8, 9 स्केल जी ॾींदो त एॾो डिटेल में न वेंदा आहिनि, सिर्फ़ु नंबर ऑफ लैंड लॉक्ड कंट्रीज़ पुछी सघनि था। 14, 15, 16, 17 स्केल जी टेस्ट ॾींदो त तव्हांखां नंबर बि पुछी सघनि था पिया। हाणे हिन में कहिड़ा कहिड़ा एरिया अची वञनि था, अफ़गानिस्तान असांजो पाड़ेसरी मुल्क आहे, ठीकु आहे। उनखां पोइ जेके इस्तान वारा मुल्क आहिनि न, ऐं बैटरी लो थियण वारी आहे, वरी नेक्स्ट वीडियो में ठाहिणो पवंदो। हिते पाण पाज़ कयूं था ऐं बैटरी लो थियण वारी आहे, वरी मां मोबाइल चार्ज करे ॿीहर हितां कंटिन्यू कयूं था।